ਜੀਮ ਜੀਵਦਿਆਂ ਮਰ ਰਹਿਣਾ ਹੋਵੇ ਤਾਂ ਵੇਸ ਫਕੀਰਾਂ ਬਹੀਏ ਹੂ। ਜੇ ਕੋਈ ਸੱਟੇ ਗੁੱਦੜ ਕੂੜਾ ਵਾਂਗ ਅਰੂੜੀ ਸਹੀਏ ਹੂ। ਜੇ ਕੋਈ ਕੱਢੇ ਗਾਲਾਂ ਮਿਹੜੇ ਉਸਨੂੰ ਜੀ ਜੀ ਕਹੀਏ ਹੂ। ਗਿਲਾ ਉਲਹਾਮਾ ਭੰਡੀ ख्वारी यार दी पारों सहीए हू। कादिर दे हथ डोर असाडी बाहू जिवें रखे तीवें रहीए हू। तर्जुमो अय दरवेश जेकॾहिं तोखे मरण खां अॻे मरण जी तलब आहे त फ़क़ीरनि आरिफ़नि जे लिबास में मह थी वे। हिन सलूक जी राह में नफ़्स खे एतिरे क़दुरु त फ़ना करिणो आहे जो जेकॾहिं को बि गंद किचिरो उछलाए त बि उन ई गंदगी जे ढेर खे बर्दाश्त करणु घुरिजे। जेकॾहिं को बि गारियूं या मेहणा ऐं ताना ॾिए त बि उनखे जीअ में जवाबु ॾियणु घुरिजे। इश्क जी राह में गिला ताना बदनामी ऐं ख्वारी सभई महबूब जी ख़ुशनूदी ख़ातिर सहणु घुरिजे। ऐं बाहू असांजी ॾोर त उन ई क़ादिर मुतलक़ जे हथ में आहे। हू जंहिं हाल में बि रखे तंहिं में रहणो आहे। जीम जे रब नातियां धोतियां मिलदा त मिलदा ॾॾुआं मच्छियां नूं हू। जे रब मिलदा मलियां वालां ते मिलदा भेॾा ससियां हू। जे रब रातें जाॻियां मिलदा ते मिलदा काल कड़छियां हू। जे रब जतियां सतियां मिलदा ते मिलदा ॾांदां खसियां हूं। इन्हां ॻाल्हां रब हासिल नहीं बाहू रब मिलदा दिलियां हछियां हू। जेकॾहिं रब जो दीदार तर्जुमो जेकॾहिं रब जो दीदार वेंझण ऐं सफ़ाई करण सां थिए हा त ॾेॾर ऐं मच्छियुनि खे हासिल हुजे हा। जेकॾहिं रब ताला जो दीदार वॾनि वारनि वधाइण सां थिए हा त रिढनि ऐं ॿकरियुनि खे हुजे हा। जेकॾहिं रब ताला राति जाॻण ऐं वॾे आवाज़ सां ज़िकिर करे शोर मचाइण वारनि खे मिले हा त काल कड़छी जहिड़नि पखियुनि खे बि मिली वञे हा। जेकॾहिं रब ताला सतियुनि जतियुनि खे मिले हा त खसी ॾांदनि खे बि मिली वञे हा। ऐं बाहू ख़ुदा ताला जो दीदार इन्हनि ॻाल्हियुनि सां हासिलु नथो थिए पर उन्हनि खे हासिलु थिए थो जेके दिलि जा सचा ऐं नियतनि जा पाक हुआ।